नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो त नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। कर्नाटक में सरकार ठाहिण लाइ पार्टियुनि जा कावा दावा। कर्नाटक में कंहिं बि पार्टीअ खे बहुमत न मिलंदे पार्टियुनि सत्ता लाइ कावा दावा शुरू कया आहिनि। जेतोणीकि भाजपा सभ खां वॾी पार्टी हुअण ते सरकार ठाहिण जे लाइ वॾो चांस खणी वञी सघे थी। कर्नाटक में विजय खां पोइ भाजपा जी मिली संसदीय मीटिंग। कर्नाटक में सभ खां वधीक 104 सीटूं जीतण खां पोइ दिल्लीअ में मिलियल भाजपा जी मीटिंग में अमित शाह प्रजा ऐं भाजपा जे कार्यकरनि जो आभार मञियो हुओ। के बाद एक विजय के बाद आज कर्नाटक विजय का दिन हम सब लोगों के लिए बहुत शुभ दिन है। मैं आज भारतीय जनता पार्टी की ओर से कर्नाटक की जनता को हृदय से बधाई देना चाहता हूं कि कर्नाटक को कांग्रेस मुक्त करने का काम कर्नाटक की जनता ने बड़े मन से किया है। कर्नाटक जी राजनीतिअ ते कांग्रेस कया भाजपा ते प्रहार। कर्नाटक में त्रिशंकु पोज़ीशन खां पोइ कांग्रेस पारां दिल्लीअ में करण में आयल पत्रकार परिषद में भाजपा जी राजनीतिअ टीका ते हुन जी टीका करण में आई हुई। राजनीतिक दलों का गठबंधन पूर्ण बहुमत दर्शाता है तो गवर्नर के पास और कोई चॉइस नहीं, बजाय उस कोएलिशन को सरकार बनाने के लिए आमंत्रित करने के। मौजूदा कर्नाटक में स्थिति में कांग्रेस पार्टी, जेडीएस, बीएसपी का एक साथी और एक जो इंडिपेंडेंट साथी है, उनकी संख्या मिलकर 117 है, जबकि बहुमत की संख्या 112 है। हमें विश्वास है कि जिस प्रकार से पूर्व राष्ट्रपति के.आर. नारायणन जी द्वारा एक क्लियर प्रेसिडेंट वाजपेयी जी को जब आमंत्रित किया गया, ले डाउन किया गया है, उसके बाद मार्च 2017 में और मार्च 2018 में गोवा, मणिपुर और मेघालय में जहां भाजपा की सरकारें बनी, क्लियर प्रेसिडेंट ले डाउन किया गया है। साथ वो प्रेसिडेंट जो श्री अरुण जेटली द्वारा कोट किए गए हैं उनके लेख में, ऐसे में कोई और ऑप्शन नहीं बचती बजाय इसके कि जेडीएस और कांग्रेस की कोएलिशन सरकार को सरकार का गठन करने के लिए कर्नाटक में आमंत्रित किया जाए। जूनागढ़ में पिता के पुलिस मारण ते धीअ कई आत्महत्या। जूनागढ़ जे विसावदर शहर में पंहिंजे पिता के पुलिस पारां कंहिं कारण ते मारण ते व्याकुल थियल जुआन नींगरीअ ज़हरी दवा पी करे आत्महत्या करे छॾी हुई। राजकोट में 45 लखनि जी चोरी कंदड़ थिया गिरफ़्तार। राजकोट में 45 लखनि जे मोबाइलनि जी चोरी कंदड़ गैंग खे क्राइम ब्रांच पुलिस पारां गिरफ़्तार करे लखे रुपयनि जा मोबाइल कब्ज़े कया आहिनि।
મહેસાણા જે વિસનગર में जुगार जी क्लब ते पुलिस जी छापेमारी। મહેસાણા ज़िले जे विसनगर पासे जे गोठ में हली रहियल जुगार जी क्लब ते पुलिस छापेमारी करे केतरनि जुआरियुनि खे गिरफ़्तार कयो हुओ। अहमदाबाद में नर्स जी नौकरीअ जी लालच ॾेई करे 1.5 लख जी ठगाई। पाटण जी हिकु औरत खे अहमदाबाद जी VS हॉस्पिटल में नर्स जी नौकरी ॾियण जी लालच ॾेई करे 1.5 लख रुपयनि जी ठगाई करण जी वारदात अहमदाबाद पुलिस में दर्ज थी आहे। जामनगर जे वकील जा 2 हत्यारा 10 ॾींहनि जी रिमांड ते। जामनगर में वकील किरीट जोशीअ जी ज़ाहिर में हत्या कंदड़ मुंबईअ जा 2 ऑनर किलर्स खे क्राइम ब्रांच कोर्ट में पेश कंदे कोर्ट पारां ॿिन्हिनि जा 10 ॾींहनि जा रिमांड मंज़ूर कया विया हुआ। जामनगर में लूट कंदड़ 3 माण्हू थिया अरेस्ट। जामनगर में पैसनि जी उघराणीअ जे मुद्दे हिकु जुवान वटां लूट कंदड़ 3 ॼणनि खे पुलिस पारां अरेस्ट करे वधीक तहक़ीक़ात शुरू कई वई आहे। ગઈ તારીખ 8/5ના રોજ કડિયાવાડ વિસ્તારમાં એક લૂંટનો બનાવ બનેલ તે લૂંટના આરોપી આજરોજ તે લૂંટનો માલ વેચવા નીકળેલો હોય ત્રણેય આરોપીને ઓરિજિનલ મુદ્દામાલ સાથે પકડી પાડેલ છે અને હવે વધુ તેઓ કઈ બીજા કોઈ ગુનામાં સંડોવાયેલ છે કે કેમ તે બાબતની તપાસ ચાલુમાં છે। वाराणसी में फ्लाईओवर किरणते 15 ॼणनि जी थी मौत। उत्तर प्रदेश के वाराणसी में कैंट रेलवे स्टेशन पासे नव ठही रहियल फ्लाईओवर ब्रिज टुटी करे किरणते हुनजे हेठ दबियल 15 ॼणनि जी मौत थी हुई ऐं केतिराई घायल थियण ते अफरातफरी मची वई हुई।
के लिए एक कमेटी का गठन किया है ईपीसी की अध्यक्षता में। इसमें प्रमुख अभियंता और विभागाध्यक्ष सिंचाई विभाग तथा प्रबंध निदेशक जल निगम को इस कमेटी में रखा गया है। 48 घंटे के अंदर इस पूरे मामले की तकनीकी जांच, दोषियों के खिलाफ कार्रवाई के प्रस्ताव के साथ साथ इस पूरे मामले की जांच करके अपनी रिपोर्ट उपलब्ध कराएं, इसके बारे में हम लोगों ने आदेश किया है। मैं इस घटना पर उन सभी पीड़ितों के प्रति दुख व्यक्त करता हूं। धानेरा में दीवाल किरण सां 4 मजूरनि जी थी मौत। डीसा पासे जे धानेरा शहर में नए ठही रहियल मकान जी दीवाल किरी पवंदे हुते कम करे रहियल 4 मजूर दीवार जे हेठां दॿिजी वेंदे हुननि जी मौत थी हुई। गुजरात में हड़प्पन संस्कृति जी संभाल ज़रूरी। गुजरात में आयल सिंधी ऐं हड़प्पन संस्कृति जी कोई संभाल न हुअण ते हुननि जे आसे पासे में गंदगी हुअण ते इतिहास एक्सपर्ट्स में गुस्सो छायो आहे। आईपीएल जी मैच में राजस्थान के कोलकाता ॾिनी शिकस्त। आईपीएल जी मंगल ॾींहुं थियल मैच में राजस्थान रॉयल्स जी टीम के कोलकाता नाइट राइडर्स 6 विकेटुनि ते शिकस्त ॾेई करे पाण प्ले-ऑफ में वञण जी आशा कायम कई आहे। गिर गरड़ा में ट्रस्ट जी ज़मीन जो थियो विवाद। गुजरात जे गिर गरड़ा में आयल वीर देवायत जे धार्मिक ट्रस्ट के 20 वीघा ज़मीन ॾियण लाइ कयल अर्ज़ी ऐं कोर्ट में कयल रिविजन जो विवाद वधे ईअं मञण में अची रहियो आहे।
वडोदरा जे ऑर्गेनिक हाउस में लगी भाई। वडोदरा जे नांदेसरी विस्तार में आयल ऑर्गेनिक हाउस में रखियल नारियल जी खलुन में भाई लगण ते फायर ब्रिगेड मौके ते पहुंची भाई के कंट्रोल कयो हुओ। महसाणा में नींगरी बोरवेल जे खडे में किरण ते अफरा तफरी। महसाणा जे गोठ में खोटण में अची रहियल बोरवेल जे खडे में मज़ूर जी 2 सालन जी मासूम नींगरी किरी पवण ते प्रशासन ऐं माण्हुनि हुन खे सलामत ॿाहिरि कढी बचाए वरितो हुओ। भावनगर में सिंधी व्यापारीअ ते थियो जानलेवा हुमिलो। भावनगर जे गुर बाज़ार में रेडीमेड कपड़े जो शोरूम हलाईंदड़ दिलीप नाले जे जुआन खे हिकु ॿिए व्यापारी धंधे जी हरीफ़ाईअ में चाकूअ सां वार करे जानलेवा हुमिलो कयो हुओ। भावनगर में देसी पिस्तौल सां जुआन थियो गिरफ्तार। भावनगर जे सांडियावाड़ में रहंदड़ हुसैन नाले जे जुआन खे पुलिस लाइसेंस बिना जी देसी पिस्तौल सां गिरफ्तार करे तहकीकात शुरू कई आहे। उल्लासनगर में सिंधी संत जी निकिती अंतिम यात्रा। उल्लासनगर में आयल साईं जैसल फ़कीर दरबार जे महंत जो देहांत थियण ते हुन जी निकतल अंतिम यात्रा में हज़ारे माण्हू जुड़िया हुआ। कर्नाटक में सरकार ठाहिण लाइ भाजपा कयो दावो।
कर्नाटक में सरकार ठाहिण लाइ भाजपा जे मुख्यमंत्री जे दावेदार येदियुरप्पा गवर्नर वजूभाई वाड़ा सां मिली करे पंहिंजो दावो पेश कयो हुओ। Party, they have unanimously taken decision, has elected me as the legislature party leader. I have just handed over that copy to the governor, and I requested him as early as possible to allow me to take oath as Chief Minister of Karnataka. He told me he is going to take appropriate decision as early as possible. We have got 100% confidence that he is going to take a decision immediately. कच्छ में नाबालिग बालिका ते हुन जे सगे भाउ ई कयो बलात्कार। कच्छ जे मांडवी पासे आयल भरैया ॻोठ में रहंदड़ 17 सालनि जी नीगरीअ ते हुन जे सगे भाउ ई बलात्कार कंदे नीगरीअ मामलो पुलिस में दर्ज करायो आहे। नखत्राणा पासे ट्रक जी टक्कर सां जुवान जी थी मौत। कच्छ जे नखत्राणा पासे हाईवे ते वञी रहियल कार खे हिकु ट्रक टक्कर हणण सां कार में सवार जुवान जी मौके ते ई मौत थियण ते गमगिनी छाइजी वई आहे। कच्छ में नर्मदा लाइन जे वाल्वनि जी कई वई मरम्मत। गुजरात सरकार पारां हली रहियल सुजलाम सुफलाम योजना में कच्छ में नर्मदा जे पाणीअ जी लाइन में लॻल एयर वाल्वनि जी मरामत पिणु शुरू कई वई आहे। कच्छ में रोड एक्सीडेंट में 2 जी थी मौत। कच्छ जे अबड़ासा ऐं लखपत में थियल रोड एक्सीडेंट जे 2 किसनि में 2 जुवाननि जी मौत थींदे परिवारनि में गमगिनी छाइजी वई आहे। भुज में गाय खे बचाइण में जुवान जी थी मौत। भुज में कॉलेज रोड ते एक्टिवा ते वञी रहियल जुवान रोड ते वञी रहियल गाय खे बचाइण जो प्रयास कंदे हुन जी एक्टिवा स्लिप थी हुई, जंहिंजे करे जुवान जी मौत थियण सां गमगिनी छाइजी वई हुई। इहो हुयूं अॼु जूं ख़बरूं। मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।